अस्सलाम वालेकुम सजणों। थर जे भिटनि मां मूं फ़क़ीर जो इन सुबुह जे थधड़े पहर में ऐं वसंदड़ फुहार में, बरसाति जी फुहार में मुंहिंजो सलाम क़बूल कयो। लतीफ़ साईं जे हिन बैत सां इब्तिदा थो करियां। ससी जे लाइ चवनि था या उनजे वाता चवाइनि था त सिरजियसि तां सूर या सिरजी तां सूर सामाई तां सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया। साईं, दुनिया जे अदब ऐं शाइरीअ में ॼायल सभिनी सूरमियुनि सां जेकॾहिं भेट कजे त हिकु निहायत दिलचस्प सूरताल साम्हूं ईंदी। शेक्सपियर जा ड्रामा हुजनि, मग़रब तोड़े मशरक़ में हिकु जहिड़ा मक़बूल बि आहिनि। ऐं संदनि सूरमियुनि जे किरदार में हिकु रंगारंगी त ॾिसण में अचे थी, पोइ उहा मिरांडा हुजे, रोज़ालैंड हुजे, प्रेगटा हुजे या जूलिट हुजे। हिकु तरफ़ हुननि जी सूंहं मुतासिर कोन मिलंदी त ॿिए तरफ़ हिननि जी मोहबत ऐं प्यार जे प्यास बि ध्यानु छिकाए रखंदो आहे। पर मंझाइन का बि लतीफ़ जे ससीअ वांगुरु डूंगर नथी डोरे, जबल नथी जाॻे। इहो ई इश्क, इहो ई मोहबत जो माहौल त भले मिले। शीरीं फरहाद शीरीन लाइ नहर थो खोटे, पर शीरीन खे शीरीन इन इश्क में का बि ॾुख तकलीफ़ त ॾिठी कान का। जॾहिं त ससी अल्लाहु अकबर पंहिंजे पुन्ह लाइ पंहिंजा सभु सांग छॾे डूंगर थी डोरे, न हिन मुंद लाइ को नांग बला जी परवाह, न जबल ऐं वीराणनि जा पंध था हिनखे रोके सघनि। जे कांबू ऐं कारो जबल आहिनि त हिन लाइ छपर में ॼण छारकी। साईं, शायदि ई को अहिड़ो शाइर या तख़लीकार हुजे जंहिं पंहिंजी सूरमियुनि खे अज़मतनि जे इन्हनि बुलंदियुनि ते पहुचायो हुजे जीअं लतीफ़ साईं पंहिंजी सूरमियुनि जी तख़लीक़ कई आहे। जॾहिं फरमाइनि त सिरजी तां सूर सामाई तां सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब। केच जो शहज़ादो बंबोर में अची ससी ते फिदा थी साण शादी थो करे, ऐं ससी बि पंहिंजे दिलि जान सां मोहबत जो जवाबु मोहबत सां थी ॾिए, जेको संदसि फर्ज़ु हो। पर ॾेर अचनि था ऐं राति जे वॻड़े में ससी खे सुतल छॾे केच ॾे था रवाना थियनि। ऐं जंहिंजो को मिसाल न अख़लाक़ियात में हो न समाजियात में जवाज़ हो। ऐं हीअ लतीफ़ जी शाइरी जो अज़ीम किरदारु ऐं हीरोइन जंहिंजी सारी ज़िंदगी ट्रेजिडी सां हली हुई, शुरूआति थी माइटनि बाहैसियत हूंदे बि हिनखे ज्योतिषीअ जे ज़ाइके ॿुधाइण ते त हीअ मुस्लमान सां शादी कंदी, खेसि पेतीअ में विझी लोड़े छॾियो दरिया में। धोबीअ खे हथ आई त संदसि लाइ कुझु सुखनि जा ॾींहं बि आया, पर सामाई त पुन्हूं ऐं संदसि भाइर खेसि सुतल छॾे खणी हलिया विया। ऐं हिन वीचारे लाइ वरी उहे छपर जा जबलनि जा जूं ॾाढायूं ऐं पंधनि जा जेके पंध, त पोइ चए थी त अॼु पण वसाई ओठे मथे मार्ग माक, पुन्हूं न्याऊं पाण से तारियूं भञी ताक, हयात लिमातो अदू मिन सुनी थियो ताक, चिटीअ चोरे चाक हारे होत हलिया विया। ऐं पोइ हीअ अकेली मुंद पुन्हूअ जे पुठ में हली हली रिड़ी रिड़ी
हिन चुकीअ मुंद संघर पटियुनि में साह ॾेई छॾियो। हिन क़िस्म जा क्लाइमेक्स ॿिए कंहिं शाइर जी शाइरी में न कंहिं अदीब जे लिखत में मिलनि था। ये लतीफ़ जी ॿोली, ये सिंध।